नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंजोर खां ख़बर ॾींदा हलूं त सिंजोर लॻ हुरनि जे रूहानी पेशवा सतें पीर पागारे शाह मर्दान शाह जी योमे विसाल जे मुनासिबत सां खेसि भेटिया ॾियण लाइ तकरीब कोठाई वई हुई, जंहिं बाबति ॾिसूं था सिंजोरे में बाबर काछाई जी इन रिपोर्ट में। हुरनि जे रूहानी पेशवा सतें पीर पागारे पीर सैयद सिकंदर अली शाह अलमारूफ शाह मर्दान शाह जी योमे विसाल जी मुनासिबत सां दीवान ॻोठ लॻ फ़कीर मीर मोहम्मद चन्ना जे ॻोठ में तकरीब कोठाई वई, जिथे खेसि भेटा ॾिनी वई। तकरीब खे ख़सूसी ख़िताब नाले वारे दीनी आलम ऐं अदीब अल्लामा मौलाना हाफ़िज़ अब्दुल क़यूम महर, मुफ्ती जमशेद अमन सिकंदरी, मौलवी मोहम्मद रफ़ीक सिकंदरी, मौलवी हबीबुल्ला सिकंदरी, मौलवी मोहम्मद हसन सिकंदरी, अजब गुल कादरी, अल्लामा मोहम्मद यूसुफ सिकंदरी ऐं ॿियनि सिकंदरी आलमनि ख़िताब कयो। तकरीब दौरान मशहूर नात ख़्वाननि मौलूद शरीफ़ पढ़ी पीर शाह मर्दान शाह खे भेटा ॾिनी। उन मौक़े ते ख़िताब कंदे नाले वारे मज़हबी आलम हाफ़िज़ अब्दुल क़यूम महर जो चवणु हुयो त रसूल शहीद रहमतुल्लाह अलैहि कुर्बानियूं ॾिनियूं हिन पाकिस्तान जे अंदरि। इहो काबिज़ ॿिया थी विया, कुर्बानियूं हिकिड़नि ॾिनियूं मुल्क जे लाइ, पंहिंजो जाननि हिकिड़नि ॾिनियूं, ॿिया काबिज़ थी विया। अॼु उन्हनि काबिज़ थी करे अल्लाह जे रसूल सां जंग कई, अल्लाह जे रसूल जे गुस्ताखनि सां मिलिया। हिकिड़ो दुनिया ॾिठो जंहिं मुमताज़ कादरी खे शहीद कयो, अल्लाह तबारक व तआला उन्ही खे कहिड़ो ज़िल्लत ऐं रिसवाई जो तोख पारायो, जो उन्ही खे का बि पनाह जी जाइ न मिली। अॼु जंहिं गुस्ताख़ रसूल जी हिमायत कंदे हिन मलाउना जे लाइ बरियत ऐं बाइज़त आज़ादी जंहिं कराई आहे, ॾिसजो अल्लाह तबारक व तआला कीअं न इंतक़ाम वठे थो। असां कमज़ोर आहियूं, असां बेवस आहियूं, असां हीणा आहियूं। शान खे जीअं बुलंद कयो आहे ऐं महबूब अलैहिस्सलाम जे शान में जंहिं तनक़ीस कई आहे, उन्ही खे अल्लाह तबारक व तआला दुनिया ते ईअं न छॾियो आहे। जिन महबूब जी गुस्ताखी कई आहे, उन्ही खे अल्लाह तबारक व तआला आख़िरत में त हूअं ई सज़ा ॾींदो, पर अल्लाह जो इहो दस्तूर आहे, अल्लाह जी इहा सुन्नत आहे। इन्नल लज़ीना युज़ूना अल्लाह व रसूलहू लअनहुमुल्लाहु फ़िद दुनिया वल आख़िरह। अल्लाह तबारक व तआला आख़िरत में भी उन्हनि खे अज़ाब ॾींदो, त दुनिया जे अंदरि बि उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला रुसवा कंदो। ईमान वारो रहियो आहे ऐं या कुफ्र जी साज़िश आहे त इन्हनि साधन सूदन मोमिननि जे दिलनि मां नबी जी जेकॾहिं मोहबत हली वई त सभु कुझु हलियो वेंदो। पोइ इन्ही खे ख़तमु करण जे लाइ बाक़ी कंहिं बि शइ करण जी ज़रूरत कोन्हे। ॿियो त ठहियो ही अहिड़ा आशिक़ आहिनि, अहिड़ा परवान आहिनि जो जान जेका सभ खां प्यारी शइ हूंदी आहे, ईमान वारनि खे त हिन जे जान जी बि परवाह कोन्हे। परवाह छो न आहे? परवाह इन्ही जे करे न आहे जो इन्हनि जे दिलनि में इश्क़ रसूल जी शमअ दुखियल आहे। तॾहिं कुफ्र वारनि घर थी करे चयो, ये फाका कश जो मौत से डरते नहीं, ही बुखायल ही उञायल, जिनखे मौत जी परवाह कोन्हे, जिनखे मैदान जंग मराऊब नथो करे, जंहिंखे तलवारनि तीरनि नीज़नि बालनि जा ज़ख़म कुझु नथा कनि, जिन जा गोलनि सां सीना फरूड़ कया वञनि था, जिन जे मथां तरह तरह जा वार करण जे बावजूद हिननि सां मौत खां नथा डिॼनि। सबब कहिड़ो आहे? ये फाका कश जो मौत से डरते नहीं, रूए मोहम्मदी उसके बदन से निकाल दो। ये कुफ्र वारा चवनि था त इहा असल ताक़त हिननि जी उहा दिलि आहे जंहिं दिलि में इश्क़ रसूल आहे। तकरीब जे आख़िर में मुल्क पाकिस्तान जी सलामती ऐं दरगाह पीर ॻोठ तोड़े हुर जमात जी कामयाबी लाइ जितमाही दुआ घुरी हुई। कैमरा टीम सां गॾु बाबर काछाई, सिंजोरो।